ख़बर है सिजावल में तव्हां सां शेयर कयां पिया नाज़रीन त सिजावल में IBA तरफ़ां PST ऐं JEST जे वरितल टेस्ट में ग़लत जवाबनि ऐं ग़लत पॉलिसियुनि ख़िलाफ़ सिजावल ज़िले जा नौजवान सरापा एहतिजाज बणिजी विया आहिनि। मुतासिर उम्मीदवारनि पारां सूरज सिजावली प्रेस क्लब खां नेशनल प्रेस क्लब ताईं रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो आहे ऐं IBA जी ग़लत पॉलिसियुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। उन मौक़े ते IBA तरफ़ां वरितल टेस्ट में हिस्सो वठंदड़ सिजावल ज़िले जे उम्मीदवारनि आबिद ख़ासक अली, अजनेद रहमू, अब्दुल बासित मेमण, अब्दुल गफ़ूर मेमण ऐं ॿियनि चयो त टेस्ट ॾींदड़ शागिर्दनि मां 30% मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे पास करे PST ऐं JEST जा ऑर्डर ॾिना वञनि। हुननि सैयद मुराद अली शाह, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं तालीम जे वज़ीर सैयद सरदार शाह खां मुतालबो कयो त 30% ते शागिर्दनि खे पास करे असांजा जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि।